हाल में समाजी तंज़ीम हालार मेमन जमायत पारां 35 जोड़न जूं इज्तिमाही शादियूं कराई वयूं, जंहिंमें घोट कुंवार जे मिटनि माइटनि खां सवाइ वॾे अंग में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं हालार मेमन जमायत जे अॻुवाणनि हाजी मोहम्मद मूसा अयूब, डॉक्टर इक़बाल हारून, डॉक्टर रशीद मेमन ऐं ॿियनि शिरकत कई। इज्तिमाही शादियुनि वारी तक़रीब में घोट कुंवारनि खे ज़रूरत जो सबूर सामान पिणु ॾिनो वियो। इन मौक़े ते आयल महिमाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हाल में पहिरियों दफ़ो 35 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं कराई वयूं आहिनि। ॿिए मरहले में उन खां बि वधीक जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं कराई वेंदियूं। उन जो त हिन महांगाई जे दौर में जिते माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे, हुते न्याणियुनि जूं शादियूं कराइण माइटनि लाइ वॾो मसइलो बणियल हूंदो आहे। हुन चयो त हाल मेमण जमायत अहिड़नि ग़रीब मिस्किन न्याणियुनि जूं शादियूं बिना के फ़र्क़ जे कराए रही आहे, जेको हज जेतिरे सवाब जे बराबरि आहे। तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जे सक़ाफ़ती अजरक ऐं लुंगनि जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।